पनु आकिल कोराई वाह वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो। जंहिं दौरान हिकु जवाबदार अमजद चाचड़ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त संदसि ॿ साथी फरार थियण में कामयाब थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनु आकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ छंबीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पन्नू आकिल में बदअमनी जे राज बाद शहरनि पारां लाॻीतो एहतिजाज करण ऐं क़ौमी शाहरा बंदि करण खां पोइ पुलिस सरगर्म बणिजी वई आहे। उन हवाले सां पन्नू आकिल पुलिस हिकु मुबैना मुक़ाबले में पन्नू आकिल जे कोराई वाह भरिसां फ़ौरन सां मुबैना तौर ते फायरिंग जी ॾे वठि खां पोइ हिकु जवाबदार अमजद चाचड़ खे पिस्टल ऐं फुरियल मोटरसाइकिल ऐं ॿिए सामान समेत सोघो करे वरितो आहे। ज़ख़्मी हालत में जॾहिं त संदसि ॿिया साथी फ़रार थी विया आहिनि। उन हवाले सां SHO पन्नू आकिल इमरान भयो जो चवणु आहे त अमजद चाचड़ ते ॿिया बि केतिरा ई संगीन ॾोहनि जा केस दाख़िल आहिनि ऐं हिन वटां मोटरसाइकिल ऐं TT पिस्टल पिणु बरामद थियो आहे। हिन पुलिस खे ॾिसी पुलिस ते फायरिंग कई। जवाबी पुलिस जी फायरिंग में अमजद चाचड़ ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे इलाज लाइ मोकिलियो वियो आहे। संदसि ॿिए साथी जी ॻोल्हा कई वञे पई। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।